माण्हुनि जी मोहबत जा रंग भी अजीब आहिनि मुर्शिद। आय आय मिलण माल भाकुर भरिंदा ऐं पर पुट गिलाऊं कंदा। जे मिलणो अथई त मिल सुणा। आय आय जे मिलणो अथई त मिल सुणा, बाक़ी छाजो बहानो आहे। जॾहिं प्यार कयो ई तॾहिं ख़बर कोन्हे तोखे, अॼु चवें थो कीअं मिलां, ॾाढो ज़ालिम ज़मानो आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फरमान आहे त ॿियनि जी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झण ई इंसानियत आहे, न त पंहिंजी तकलीफ़ त सिर्फ़ जानवर महसूस कंदा आहिनि। सलाम या हुसैन। मुर्शिद ऑनलाइन हूंदे बि रिप्लाई नथो ॾे, अञा केतिरो इंतज़ार कयूं। हाय हाय चरिया सिक लॻी आहे ॾाढी तुंहिंजी, वीडियो कॉल ते ॻाल्हाए दिलबर तुंहिंजो दीदार कयूं। अगरि असां मतलबी आहियूं हाय हाय त पोइ अव्हां जो को मतिलब नथो ठहे असां सां ॻाल्हाइण जो। पखियुनि कॾहिं बि पंहिंजो मज़हब नाहे ॾिठो। हाय हाय कॾहिं मस्जिद ते वेठा त कॾहिं मंदर ते, छो त हुननि खे हर हंधि ख़ुदा नज़र आयो। मोहबत कंदी आहे पर इज़हार खां कीबाए थी। हाय हाय मोहबत कंदी आहे पर इज़हार खां कीबाए थी। मिलण रोज़ ईंदी आहे पर प्यार खां कीबाए थी। मुंहिंजे साम्हूं भरे थी सहेलियुनि खे भाकुर, ख़बर न आहे अलाए जो पंहिंजे ग़रीब यार खां कीबाए थी। सूमर ते मिलंदे या अंगारे ते मिलंदे, हाय हाय या साहिल जे कंहिं किनारे ते मिलंदे, दिल जी ॻाल्हि खोले ॿुधाए नथो, या आधी राति कतीअ जे कंहिं तारे ते मिलंदे। बसड़े यार सफ़ाइयूं ॾेई ॾेई हाणे थकिजी पियाऊं। हाय हाय हाणे त दिल बि चए थी ए मोहबत तोखां नफ़रत आहे। गॾो कॾहिं बि घोड़ो न आहे थींदो ऐं शींहुं कॾहिं बि फोड़ो न आहे थींदो। आय आय जे कर जोड़ टुटी वञे वरी यार ओड़ो न आहे थींदो। बेवफा सां वफ़ा करे ॾिसबी हिकु दफ़ो वरी ख़ता करे ॾिसबी। हाय हाय बेवफा सां वफ़ा करे ॾिसबी हिकु दफ़ो वरी ख़ता करे ॾिसबी। मूंखे ख़बर बि आहे हू मुंहिंजो क़दुरु न कंदो, हिन दिल जी ख़ुशीअ ख़ातिर पंहिंजे पाण सां दगा करे ॾिसबी। कुकड़ वांगे जो तो बढ़ के सुना जो दिल में दम न दई जा।